सर सांगी में जो हिकिड़ो हादसो पेश आयो आहे जंहिंमें हिकिड़ी औरत खे हथ में गोली लॻल आहे चवनि था हिकिड़ो माण्हू बि अगवा थी वियो आहे इहो छा मामिलो आहे तव्हां उते पहुता आहियो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं त मूंखे तव्हां ई इतला ॾिनो फ़ोन ते हद सांगी जी मतिलबु सांगी वारो मुआफ़िस साहब न हुयो उहो त मां उते पहुतुमि वञी करे उते काफ़ी तादाद में माण्हू बीठा ज़ख़्मी औरत पई थी तक़रीबन अधु मुनो कलाक त उते कोई बि माण्हू हुनखे खणण लाइ तयारु न हुयो असां पंहिंजी सरकारी मोबाइल ते हुनखे खणाए करे अस्पताल आयासीं आहिनि इहे बुला शहबादी बुले ॻोठ जा आहिनि इन जो पाण में को मसइलो आहे अॻ में बि को कारपे जो मसइलो आहे का छोकिरी निकिरी वई हुन पार्टी जी उहो हिननि ते इल्ज़ाम हो हाणे हिन बकोल हिन जे त मुंहिंजो भाउ खे अगवा करे खणी विया आहिनि ऐं मोटरसाइकिल समेत ऐं छोकिरीअ खे गोलियूं हणी विया आहिनि जी सर तव्हांखे लॻे थो त माण्हू को अगवा थियल आहे ॾिसो औरत अकेली त उते न आई हूंदी जी ज़ाहिर आहे उते बाइक बि न हुई मोटरसाइकिल जी इन मां इहा शइ आहे त औरत अकेली उते न आई आहे न जिते हुनखे गोलियूं लॻियूं आहिनि ज़ाती झड़ो आहे मतिलबु हिन में। ज़ाती जहिड़ो आहे इन जो पाण में संगाबंदी जो मसइलो आहे ठीकु आहे सर थैंक यू